नारकोटिक सब्सटेंस कंट्रोल एक्ट 2024 ते ख़ासि अदालतुनि जे क़याम वारे मामले ते सिंध हाई कोर्ट पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट पारां ख़ासि अदालतुनि जे क़याम बाबति जारी थियल नोटिफिकेशन ते कावड़ जो इज़हार कयो वियो। मां ॿुधायां पिया अदालत IG सिंध घरू ऐं एक्साइज़ सेक्रेटरी खे सूमर ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन खे अपडेट कयूं पिया। आगाह कंदा हलूं त नारकोटिक सब्सटेंस कंट्रोल एक्ट 2024 ते ख़ासि अदालतुनि जे क़याम वारे मामले ते सिंध हाई कोर्ट पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट पारां ख़ासि अदालतुनि जे क़याम बाबति जारी थियल नोटिफिकेशन ते कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत IG सिंध घरू ऐं एक्साइज़ सेक्रेटरी खे सूमर ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। आगाह कंदा हलूं त नारकोटिक सब्सटेंस कंट्रोल एक्ट 2024 ते ख़ासि अदालतुनि जे क़याम वारे मामले ते सिंध हाई कोर्ट पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था कराची मां सन TV न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर भुट्टो, छा तफ़सील आहिनि? ख़ासि अदालतुनि जे क़याम वारे मामले ते हाई कोर्ट पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। जी अनिला, सिंध हाई कोर्ट जी बरकनी बेंच आहे नारकोटिक्स सब्सटेंशन कंट्रोल एक्ट 2024 तहत ख़ासि अदालतनि जे क़याम वारो मामिलो आहे। सिंध हाई कोर्ट नारकोटिक्स सब्सटेंस कंट्रोल एक्ट 2024 तहत ख़ासि अदालतनि जे क़याम बाबति जारी थियल नोटिफिकेशन ते सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो आहे। अदालत IG सिंध घरू खाते वारे सेक्रेटरी, एक्साइज़ खाते वारे सेक्रेटरी खे तलब करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत चयो आहे त सूमर ॾींहं ते अॻु भराई वारी रिपोर्ट समेत जेके आला अमलदार आहिनि उहे पेश थियनि। जस्टिस ज़ुल्फ़कार सांघी ते ॿधल ॿ रुकनी बेंच हुई। जस्टिस ज़ुल्फ़कार सांघी रिमार्क्स ॾींदे चयो त अवां अदालत में ग़लति बयानी कई आहे। असां अॼु तौहीन अदालत जो नोटिस जारी कयूं था। अदालत इहो बि चयो त अवां चयो हो त बिल असेंबली में जमा थी चुको आहे। हाणे चई रहिया आहियो त सिर्फ़ु वज़ीर आला ड्राफ्ट बिल मंज़ूर कयो आहे। जस्टिस ज़ुल्फ़कार सांघी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना त कानून त ठाहे छॾियो आहे, ते अमल दरामद छो न पियो थिए। अदालत इहो बि चयो त जॾहिं कानून ठाहे छॾियो आहे त पोइ उन ते अमल बि कयो वञे। जेकॾहिं कानून ठाहिण वारो अमल ई न थींदो त पोइ अवां मां छा उमेद करे सघिजे थी। जस्टिस ज़ुल्फ़कार सांघी ॿुधणी दौरान इहो बि चयो त जंहिं कानून तहत पुलिस खे अख़्तियार ई हासिलु न आहिनि उन तहत पुलिस केस कीअं दाख़िल करे सघे थी। अदालत चयो त ही सभु अवां मज़ाक़ सम्झो था। अदालत अॻु भराई वारी रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी अनिला। ठीकु आहे, वॾी महिरबानी सिकंदर भुट्टो आगाह करण लाइ।